इस्लाम कोट भरिसां ॻोठ ॻोड़ाणो जे रवाफ़िन मसइलनि जे हल लाइ ॻोठ में एहतजाज रिकॉर्ड करायो। ॻोठाणनि हाजी अयूब, उमर लोढू, वरियाम, सलीम खान, मोहम्मद लक्ष्मण, मलूक मेघवाण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाणनि जो चवणु हो त ब्लॉक 2 ते कमु कंदड़ कंपनी सिंध हुकूमत जी मुआवनत सां मिलंदड़ ज़मीन जो सालियानो मुआवज़ो गुज़िरियल 14 महीननि खां न मिली सघियो आहे। कंपनी अमलदारनि असां सां सालियाना रॉयल्टी ऐं थरकोल रिथा बाबति वाज़े पॉलिसी जेके वाइदा कया उहे विसारे छॾिया आहिनि। पाणी रोज़गार जा मसइला बि हल नाहिनि कया। ॿियो त ठहियो डैम सबबि तमामु घणो मुतासिर ॻोठाणनि जी लॾफलाण बि नाहे कराई वई। मसइला हल कया वञनि। ॿिए तरफ़ सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी जे मीडिया कोऑर्डिनेटर जुनेद अंसारी जो चवणु हो त सालियाने मुआवज़े जी अदायगी लाइ सिंध हुकूमत जे लाॻापियल इदारनि सां राब्ते में आहियूं। जीअं ई सिंध हुकूमत तरफ़ां चेक जारी कया वेंदा, ॻोड़ाणे वासिन में मुआवज़े जा चेक विरहाया वेंदा। मुआवज़े जी जल्द अदायगी लाइ ॻोड़ाणे वासिन जी मदद जारी रखी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची